للمتقين والصلاة والسلام على سيد الأنبياء والمرسلين وعلى آله وأزواجه وأصحابه وعلماء أمته وصلحاء ملته أجمعين أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم والتين والزيتون وطور سينين وهذا البلد الأمين لقد خلقنا الإنسان في أحسن تقويم سبحان الله وقال الله تبارك وتعالى في مقام آخر كل نفس ذائقة الموت صدق الله العلي العظيم وبلغنا رسوله النبي الكريم اللهم رب زدني علما आगा अपने मौत से कोई बशर नहीं सामान 100 बरस का पल की खबर नहीं जागना है तो जाग ले अफराक के साए चले फिर हशर तक सोना पड़ेगा खाक के साए तले हमदई सलात खां बाद काबिल एहतराम सदर महफिल उस्ताजुल उलमा बरादरम से मौलाना मोहम्मद रहीम ताहिरी नक्शबंदी दामत बरकातुमुल आलिया स्टेज ते वेठल दीगर उलमा किराम व हुफाज किराम
मुअज़्ज़िज़ मेहमानान गिरामी ऐं मुंहिंजा प्यारा बुजुर्गो दोस्तो भाइरो, अल्लाह तबारक व तआला जे मुक़द्दिस कलाम पाक मां चंद कलिमात अवां जी ख़िदमत में मूं तिलावत करण जो शरफ़ हासिल कयो आहे। प्रोग्राम जे बारे में अवां खे मालूमात ॾिनी वई आहे त अॼोको ही बाबरकत मरहूम मग़फ़ूर जनाब मरहूम मोहम्मद असलम रहमतुल्लाह अलैह जी याद में संदस के सवाब पहुंचाइण ख़ातिर संदस अज़ीज़न ही प्रोग्राम कयो आहे। ख़ैरात जो पुर बंदोबस्त कयो आहे। दुआ दी आहियूं अल्लाह पाक शाल मरहूम जे हक़ में अॼोको ही सॼो ख़र्च क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। मरहूम जी अल्लाह साईं बख़्शिश ऐं मग़फ़िरत फरमाए। मरहूम जे लवाहिक़िन खे अल्लाह साईं सब्र जमील अता फरमाए। टाइम भी काफ़ी थी चुको आहे दोस्तो, अवां वॾो इंतज़ार कयो आहे ऐं तव्हां खां माज़रत थो वठां जो रस्तो तमामु जाम हो, कलाक ॾेढ असां बीजी वियासीं, इन जे करे देरि थी आहे। जेको अल्लाह से मूंखां चवरायो अवां जी ख़िदमत में अर्ज़ु कंदुसि। ॿिन्ही जहाननि जे सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़रमाने आली शान आहे त ज़य्यिनू मजालिसकुम बिस्सलाह। मोमिनो मुसलमानो जॾहिं अहिड़ा प्रोग्राम कयो त उन्हनि खे मुंहिंजी सलवात सां सींगारे वेंदो। अचो त वॾा जवान नंढा सभु गॾिजी अहिड़ी सलात मदीने जे साईं ॾे मोकिलियूं जेका सलात असां ऐं तव्हांजे अॼोके हिन बाबरकत प्रोग्राम जो सींगार बणिजी पवे। चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। चो सल्लल्लाहु अलैका या रसूल वसल्लम अलैका या हबीबल्लाह। वत्तीन वज़ैतून वतूर सीनीन वहाज़ल बलदिल अमीन। सुभान अल्लाह। अल्लाह पाक फरमाए थो मूंखे इंजीर जे वण जो कसम, ज़ैतून जे वण जो कसम, तूर सीना जबल जो कसम ऐं अमन वारे मक्के शहर जो कसम। लक़द ख़लक़नल इंसान फी अहसन तक़वीम। मां पंहिंजी बज़्मी कायनात में पंहिंजे मख़लूक़ात में अगर का सुहिणी सूरत बनाई आहे त उहा अवां इंसाननि जी बनाई आहे। सुभान अल्लाह। असां चवंदा आहियूं वण सुहिणो आहे, आसमान सुहिणो आहे, चंड सुहिणो आहे, सिज सुहिणो आहे, फलानी शइ सुहिणी आहे, पर अल्लाह पाक थो फरमाए मूंखां पुछो जंहिं पैदा कयूं आहिनि इहे सभु शयूं। मूंखां पुछो त रब अवां सुहिणी सूरत कंहिंजी बनाई आहे, सुहिणो कंहिंखे पैदा फरमायो आहे। अल्लाह पाक थो फरमाए मां 4 कसम खणी थो तव्हांखे ॿुधायां त सारी काइनात में अगर मूं सुहिणी सूरत ठाही आहे त अवां इंसाननि जी ठाही। सुभान अल्लाह। प्यारा मुसलमान भाइरो, सिर्फ़ थोरो गौर कयो त ही जेको असांजो मथो आहे, मथो टुकड़ो थोरो आहे, पर उनमें हाई मशीनरियूं अल्लाह साईं फिट कयूं ऐं जॻह बि मुख़्तसिर, फैक्ट्रियूं वॾियूं, लेबोरेटरियूं वॾियूं। इन दिमाग़ जे अंदर कन भी रब करीम रखिया।
एड़ी फैक्ट्री दुनिया में हुजे आ त 50 एकड़ जमीन खणे हा। अल्लाह पाक मथे जे अंदर या फैक्ट्री लगाई आ। अखियूं, नक, वाट, दिमाग में हजारों सोचूं, हजारों ॼाणूं, ये सब दिमाग जे अंदर आहिनि। वाट अल्लाह पाक ते रखियो। मुजाजी दोस्तो, ही सर्व मच्छे जे टुकड़ीअ में अल्लाह पाक छा त कमालात रखिया। सिर्फ इंसान पंहिंजे मथे ते गौर करे ऐं चवे त सुभान अल्लाह। अल्लाह पाक उनखे 70 साल जी नफली इबादत जो सवाब ॾेई छॾींदो आहे। अल्लाह पाक फरमाए थो, मुंहिंजा बानो, मुंहिंजी मखलूक में अगर सुहिणी सूरत आ त इंसान जी आ। मूंखे हिकिड़ी ॻाल्हि यादि आई आहे। हिकिड़ो बादशाह गुज़रियो आहे जंहिंजो नालो आहे हारून रशीद बादशाह। उनजी घरवारी जो नालो आहे बीबी ज़ुबैदा। ॿई ज़ाल मुड़ुस हा, हेॾां बादशाह हेॾां राणी। पर हीअ बीबी ज़ुबैदा एॾी त अल्लाह जी भलारी नेकबानी ही, जंहिं ज़ेरे ज़मीन नहर खणाए मके वारनि ताईं पाणी पहुचायो। अॼु ताईं बर्तानिया, अमेरिका डोरी बीठा आहिनि। सिरे जी त ख़बर आ किथे वञी पहुती आ, पर जितां बीबी साहबा नहर खणाई आ, उहा उन जाइ जी ख़बर कान थी पए त कहिड़े दरिया मां खणाए मके आंदी थई। नहर ज़ुबैद, इहो बीबी ज़ुबैदा जो कमाल आहे। जे मके वारनि ते थोरो कयो, मके वारनि खे ज़ेरे ज़मीन या नाली खोदराए मके ताईं पाणी पहुचायो। मुंहिंजा प्यारा ॿई ज़ाल मुड़ुस पाण में वॾी मोहबत कंदा हुआ। हारून रशीद बादशाह शिकार ते वेंदो हो या असेंबली हॉल में वेंदो हो त कम से कम 70 मरतबा पंहिंजी घरवारीअ जो मुंहुं ॾिसंदो हो। उन खां बाद रवानो थींदो हो। हिननि में प्यार बि घणो, मोहबत भी घणी। हिकु राति जो 14 जी रात हुई, आसमानी चंड घुली आयो। हे ॿई ज़ाल मुड़ुस हेठि वेठा हा। बादशाह चयो, हारून रशीद, ज़ुबैदा मथे निहार, चंड केॾो सुहिणो आ। बीबी ज़ुबैदा फरमायो, अरे बादशाह, चंड छाजो सुहिणो आ? चंड खां वधीक मां ज़ुबैदा अल्लाह साईं सुहिणी ठाही आ। रब मूंखे सुहिणो ठाहियो आहे। औरत ज़ात ॾिठाई त बादशाह जी मोहबत मूंसां, मां हसीन ख़ूबसूरत। बादशाह वरी गैर जी तारीफ़ पियो करे त चंड सुहिणो आहे। बीबी ज़ुबैदा बर्दाश्त करे न सघी, पाण फरमायूं, बादशाह, चंड एॾो सुहिणो न आहे, चंड खां वधीक मां तुंहिंजी घरवारी सुहिणी आहे। सो बादशाह खे अची वई कावड़। कावड़ में चयईं त ज़ुबैदा, जेकॾहिं तूं चंड खां ज़ोर वधीक सुहिणी आहीं त इहो मूंखे दलील क़ुरान मां ॾे। क़ुरान खां साबित कर त तूं चंड खां ख़ूबसूरत आहीं। जे तूं साबित करे वई त ठीकु आहे, न त तोखे मुंहिंजे तरफ़ां तलाक आहे। हाणे एॾो प्यार, एॾी मोहबत जो 70 मरतबा हिक ॿिए खे ॾिसनि तॾहिं करार अचे। उन्हनि में जो अहिड़ो मसइलो पैदा थी वियो, फतवा अची वई साईं मौलाना मोहम्मद रीम जहिड़े जवाननि वटि, साईं हाणे मसइलो हल कयो, कीअं थींदो? मुफ्ती साहब वारनि फरमायो, जेसि ताईं क़ुरान मां साबित न थींदो तेसि ताईं तलाक अची वई। ॿई पाण में जुदा रहंदा। हिकिड़े पासे बादशाह रहे, ॿिए पासे राणी रहे। हाणे मोहबत जो एॾो तकाज़ो जो हिक ॿिए खां जुदा रही कोन पिया सघनि। आलिमन फतवा ॾिनी त तलाक थी वई। जेसि ताईं को सबूत अचे क़ुरान मज़ा, तेसि ताईं ही धार रहनि। मुजादी दोस्तो, हिकिड़े पासे बादशाह, ॿिए पासे राणी, ॿई रोन पिया, मुंहिंजी दर्दवंदी दिलि रो न घणो, जे हो अचनि नथा त पोइ मां छा कयां?
मुझी दर दवंदी दिल रो न घरो जेहो अच नी नथा तप मां छा क्यां कई का सदका गनिया पमुकम जेहो पुज नी नथा तप मां छा क्यां तो पान वनी दिल फासाई कुर्बन में कुही वई कासाई रुआ तो थोरो या घणो अजमुर कनी नथा तप मां छा क्यों बेवस त उठन बार छॾिया बेवस त उठन बार छॾिया असां यार जे वस इख्तियार छॾिया करंदो थो वञी कंहिंजी गणचन में अॼु ॾिस नी नथा तप मां छा कयां कहिड़ा हाजी सफ़र जा हाल थिया सजननि खे ॾिठे साल थिया सजननि खे ॾिठे साल थिया नकी दम थो वञे नकी गम थो वञे भई खुट नी नथा तप मां छा कयां हेॾा बादशाह पियो रोए हेॾा राणी पई रोए आलिमन सगुरन किताब खोलिया जेस ताईं मसलो हल थे पर बीबी जुबैदा मुरी जानी हुई हजरत बहलूल दाना जी ही बहलूल दाना मजजूब बुजुर्ग हो मस्त हुयो जे पंहिंजे उथल में साईं सैयद जुम्मन शाह बुखारी मस्त हो अहिड़े नमूने जो बुजुर्ग हो मुजादी दोस्तों अहिड़नि मस्तन जे लाइ रब फरमाईंदो आहे हदीस कुदसिया त मुंहिंजी धरतीअ ते अहिड़ा मुंहिंजा बाना रहनि था जेकॾहिं मां रब खे अर्ज़ कनि त रब अॼु सिज न लाहिजां या सिज न उभारजां त मां इन्हनि जी ॻाल्हि रद्द नथो करे सघां इहे मुंहिंजा प्यारा आहिनि इहे आहिनि मजज़ूब बाना मस्त बाना उन्हनि मज़ा हज़रत बहलूल दाना हो पर ख़ुदा जी बारगाह में रसाई एतिरी जो साईं कमु कहिड़ो कंदो हो कच्ची मिट्टी जा घर ठाहींदो हो नंढड़ो घर ठाहे पोइ रखंदो हो पोइ माण्हुनि खे ऐलान कंदो हो त जंहिंखे जन्नत जो घर ख़रीद करणो आहे मूंखां ख़रीद करे बेहिश्त जो घर खपे त मूंखां वठे हिकु दफ़ो हारून रशीद बादशाह अची हुतां गुज़रियो पुछाई बहलूल ही छा वेठो करी चई बादशाह जन्नत जा घर पियो ठाहियां खपनी बादशाह चयो हिकिड़ो घर घणे जो चई 10 रुपया 10 रुपया ॾे घर खण बादशाह पंहिंजे वज़ीरनि खे चयो हाणे मस्त जा कम ॾिसो कच्ची मिट्टी जा कुनड़ा कच्ची मिट्टी जो घरड़ो ठाहे चे तो हे जन्नती घर 10 रुपयनि में वठो खिली हलियो जुबैदा त संदसि मुरी जानी ही उतां अची लंघी गुज़री चवण लॻे मुर्शिद ही छा वेठो ठाही चवण लॻो जुबैदा जन्नत जा घरनि जे खपनी त हिकिड़ो खण बीबी जुबैदा पुछियो रक़म घणी आहे चवण लॻो बीबी साहबा तुंहिंजे गले में 9 लखो हार आहे इहो हार लाहे मुंहिंजे कंध में पारा हिकिड़ो जन्नत जो घर खणी वञ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह
वसल्लम अलैका या हबीबल्लाह। चो सल्लल्लाहु अलैका या रसूलल्लाह वसल्लम अलैका या हबीबल्लाह। बीबी जुबैदा देर कान कई 9 लखो हार लाहे बहलूल दाना जे कंध में पारायो। वो कच्ची मिट्टी जो घर खड़ी घर आई। रात थी आ बादशाह मोटी आयो। जुबैदा भी घर में आ। हाने जे वक्त में सुता बादशाह ख्वाब तो ॾिसे त क़यामत जो ॾींहुं क़ाइम थी वियो आहे। जन्नती जन्नत ॾे दोज़खी दोज़ख ॾे पिया वञनि। जॾहिं बादशाह बहिश्त जे दर ते अची बीठो अंदर निहारियाई त साम्हूं वारो हिकिड़ो बंगलो हो। उन बंगले ते लिखियो पियो हो ज़ुबैदा मंज़िल। बादशाह चयो ही तो मुंहिंजी घरवारी जो नालो आहे। मलाइकनि खां पुछा कई त ही मुंहिंजी घरवारी जो नालो आहे या का ॿी आहे? मलाइकनि चयो तुंहिंजी घरवारी जो नालो आहे। अॼु ताज़ो बहलूल दाना खां जन्नत जो घर ख़रीद कयाई 9 लखे हार ते। अल्लाह पाक वो घर बीबी साहबा जे हवाले करे छॾियो आहे। उन जो नालो लिखाए छॾियो आहे। इएं हारून रशीद जी अख खुली। पाण सोचाई त मूंखे त 10 रुपए में पे फ़क़ीर ॾिनो मूं न वरितो। मुंहिंजी घरवारी 9 लखे हार ते घर वरितो आहे। जल्दी जल्दी उछो मुंहुं माट मटे मुंहिंजा प्यारा न मुंहुं धोताई न कुझु सिधो आयो बहलूल दाना वटि। अदा बहलूल जन्नत जो घर ॾे ही 10 रुपया वठि। बहलूल चवण लॻो बादशाह कलो को अघ कोन्हे अॼु अघ चढ़ी विया आहिनि। कलो की कीमत न आहे अॼु क़ीमत चढ़ियल आहे। जीअं असांजे पाकिस्तान में रोज़ थियूं क़ीमतूं चढ़नि। पेट्रोल 2 रुपया चढ़ियो गाड़ी वारनि किराया वधाया। महीने अध खां पोइ उहे 2 रुपया किरी पिया बल्कि 3 रुपया बि किरी पिया। हराम आहे जो गाॾियुनि वारा वरी किरायो घटि कर। जेको रेट थी वियो सो फिक्स थी वियो। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो बुज़ुर्गो इहा नाजाइज़ी आहे। यानी जेको रेट चढ़े वरी उनजी सार संभाल न। पेट्रोल जे करे डॉलर जे करे को अघु चढ़े थो त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो वरी उनजे किरण सां किरे न उहो उते फिक्स थी थो वञे। बहलूल दाना चवण लॻो हारून रशीद कल्ह अघु ॿियो हो अॼु अघु ॿियो आहे। बादशाह जो हिकिड़ी रात में खणी 10 रुपया वधिया हूंदा 20 रुपया वठि घर ॾे। न 20 वारी ॻाल्हि कान्हे का। कल्ह अण ॾिठे जो सौदो हो 10 रुपयनि में थी वञे हा। राति अखियुनि सां ॾिसी आयो आहीं त मस्त जो सौदो सही आहे। राति तो ख्वाब में ॾिठो आहे त ज़ुबैदा खे जेको मूं घर ॾिनो आहे उहो मिली वियो आहे। अल्लाह वारनि जूं ज़बानूं लिसानुल फुकरा सैफुल्लाह। अल्लाह वारनि जूं ज़बानूं रब जूं तलवारूं हूंदियूं आहिनि। जितां ईंदियूं आहिनि वही हलियूं वेंदियूं आहिनि। मलहुल मौला फलहुल कुल जंजो रब उन्हनि जो सभु हे अल्लाह जा बाना आहिनि। अल्लाह पाक इन्हनि जी रज़ा रखंदो आहे मर्ज़ी रखंदो आहे। जीअं इहे ख़ुदा जा बाना चवंदा आहिनि चाहींदा आहिनि ईअं रब करीम करे छॾींदो आहे। अल्लाह जा वली मज़ाक में बि ॻाल्हि कनि त बि क़बूल थी वेंदी आहे। हिकिड़ो बुज़ुर्ग गुज़रियो आहे जंहिंजो नालो आहे हज़रत यहया मुनीरी रहमतुल्लाह अलैह। वॾो अल्लाह जो कामिल वली थी गुज़रियो आहे। हिकु दफ़ो पाण गॾ ते सवार हुआ सौदो वठी घर पिया वञनि। पोइ जीअं पंहिंजो ॻोठ आहे ईअं हिकिड़े ॻोठ खां अची गुज़रिया। ॻोठ खां जो गुज़रिया बरसाति लही पई बारिश वसे पई। बुज़ुर्ग वञे पियो गॾ ते सामान खयो सॼो पुसी वियो गॾा पुसी वियो। वरी का सियारे जी बारिश हुई त गॾो सॼो ठरके पियो। साईं बि ठरकनि पिया। हिकिड़ो ॿाराड़ी जो माण्हू उन ॻोठ जो माण्हू निकिरी आयो। साईं खे अर्ज़ु कई सोना महिरबानी करे हिकिड़ो तावीज़ लिखी ॾे
या धागो कढी दे या को अमल बुधा मुझी घरवारी के वीम जी तकलीफ आ बार जमण वारो आ उनजी तकलीफ आ मुखे को पानी पड़ी दे साईं फरमायो खुदा जा बाना कुछ तो ख्याल कर ये तावीज़ असर कंदा ये तावीज़ लिखबा मुझे गधे जो हाल त ॾिस त छा थी वियो आ मुझो हाल ॾिस त छा थी वियो आ मुझे गधे के के महफूज जाए ते हली बद गाह ॾियस मुखे भी के कमरे में विहार आऊं त गरम थिया उन खां बाद तोखे तावीज़ मिलंदो ये थोड़ी तावीज़ मिलंदो उन बाराड़ी जे मानू एकदम गधा के महफूज कयो साईं के भी कड़े कमरे में विहारी साईं कपड़ा मगड़ा मटिया हाणे चाय पानी भी थी वही हाणे पुत्र के चीज़े हाणे मुझो कम कर अल्लाह दे वली फरमायो कागज खणी आयो हाणे उन जे मथे अल्लाह जो वली छा थो लिखे फारसी जो बैत थो लिखे पंहिंजी शायरी थो करे छा थो फरमाए मनम जा शुद खरम रानीज़ जा शुद खरम रानीज़ जा शुद मनम जा शुद खरम रानीज़ जा शुद जने दहकान जायद यहाँ न जायद शेर में लिखे तो मुझा रब मुझो गड्ढो भी महफूज थी वियो आहे आराम सां वेठो आहे आऊं भी आराम सां वेठो आहियां असां अल्हम्दुलिल्लाह ख़ैरियत सां आहियूं बाक़ी हिन माण्हू जी माई ॿार ॼणे न ॼणे उन में मुंहिंजो छा वञे अल्लाह वारे शेर में लिखियो चई हे वञी पंहिंजो तावीज़ करे माई खे ॿध बांह ते ॿधई त बसि मिठाई खयो आहे ॾिसो अल्लाह वारे जा लफ़्ज़ मज़ाक वारा बि ख़ुदा जी बारगाह में क़बूल अहिड़ो हिकिड़ो मस्त माण्हू आया मस्त दुआ घुर बारिश कादी पए बनियूं ॿारहं सुकी विया आहिनि हाणे मस्त दुआ कहिड़ी थो घुरे हथ कोन थो करे अल्लाह साईं खे अर्ज़ु थो करे रब हे बुख था मरण पोइ हिननि खे पैदा छो कई तो रिज़्क़ जो ज़ुम्मू खयो आहे वमा मिन दाबतिन फिल अर्द इल्ला अलल्लाह रिज़्क़ुहा पोइ हिननि खे आसरो न ॾींहुं आहे त पंहिंजी मुर्सी कनि हा तो हुननि खे पैदा कयो आहे हाणे मींहुं बंदि करे वेठो आहीं त हे वीचारा कीअं तगंदा कीअं ज़िंदगी गुज़ारींदा अञा इएं ॻाल्हाए पियो त बादल अची विया मींहुं वसणु शुरू थी हाणे मींहुं जो वठो त हफ़्तो हलियो हफ़्तो पट भरिजी विया खेत भरिजी विया माण्हू दुआऊं कयो त रब हाणे रोक पर हाणे मस्त जी ज़ुबान मां निकितल लफ़्ज़ आहे सो किथां मींहुं बीहे आया वरी सभु उते मस्त खे चयो त हाणे ॿुॾूं था मरूं था मींहुं बंदि करा हाणे उहो मस्त दुआ कोन थो घुरे छा थो चए अल्लाह साईं पहिरीं तो हिननि खे बुख ते मारियो हाणे वरी ॿोड़े थो मारे ईअं त न कर ईअं त न कर तुंहिंजा बाना आहिनि तुंहिंजी मखलूक आहे त बरसाति बंदि थी इहे ख़ुदा वारा ये मस्त जेके हासी ये सिर्फ ज़ुबान मां लफ़्ज़ कढंदा रब फौरन क़बूल फरमाईं असां साईं जुम्मन शाह बादशाह खे ॾिठो गॾु पिया अचूं साईं जुम्मन शाह सां हेॾा साईं मरहूम वॾेरो चोटा रहमतुल्लाह अलैह अचे पियो साईं पुछियोसि वॾेरा कहिड़ो हाल आहे जी तबियत सही कोन्हे जे अॿे सां बीमार पोइ गिलास भरे उन गने पाणीअ मज़ा चई पी छॾ वॾेरे खे बि ख़ुदा जन्नत में जायूं अता फरमाया क्यों पूरे देर निकी उहो गटर वारो पाणी खणी पीते बाद में वॾेरे कसम खणी चयो त इहो गटर वारो पाणी कोन हो अनन्नास जो शरबत अनन्नास जो शरबत हो इन मस्त जूं मूं काफ़ियूं करामतूं ॾिठियूं जॾहिं नंढो होसि ईंदो हुउसि काफ़ी मूं करामतूं ॾिठियूं जीअं ज़ुबान मां लफ़्ज़ कढंदो हो तीअं थी वेंदो हो त इहे मस्त ख़ुदा खे प्यारा आहिनि उन्हनि मज़ा बहलूल दाना मस्त हुयो पाण फरमाई बादशाह कल 10 रुपयनि जो सौदो थी वञे हा पर राति अखियुनि सां ॾिसी आयो हुई त मस्त जो सौदो घाटे वारो नाहे फ़ाइदे वारो सौदो बादशाह ॿुधो हाणे घणी क़ीमत थींदी
कि हाणे जई कुर्सी ते वेही बादशाही तो हलाए या कुर्सी मुझे हवाले कर, बादशाही मुझे हवाले कर, तने तोखे जन्नत जो बंगलो मिले। मुरीदानी ही बीबी ज़ुबैदा बहलूल मस्त जी रोज सुबह जो नाश्तो अची बीबी साहबा वटि कंदो। अॼु सुबह जो जॾहिं आयो आहे ॾिसे त बीबी ज़ुबैदा रोए पई, उन्हनि जे गलनि ते लहरुनि जा निशान बणिजी विया आहिनि। रोई रोई पुछई मुरीदानी ख़ैर त आहे, रोई छाजे लाइ थी? त हाणे बीबी ज़ुबैदा सोचो ही त मस्त आहे, असां वारो जेको तलाक वारो मसइलो आहे सो त आहे मौलवियुनि जो, मुफ़्तियुनि जो, काज़ियुनि जो। हे छा हल कंदो? ॿुधाए न पई थी फ़क़ीर बसि दुआ कर मस्त अल्लाह से मुंहिंजी परेशानी दूर करे। चई न ज़ुबैदा ॿुधाओ त सही कहिड़ी तोखे परेशानी आहे? बीबी ज़ुबैदा चयो त राति जो वेठा हुआसीं, चोॾहीं जी राति, चोॾहीं जो चंड निकितो पियो। बादशाह चयो त चंड सुहिणो आहे, मां चयो त मां सुहिणी आहियां। बादशाह कावड़ में अची वियो, चवणु लॻो ज़ुबैदा जे तूं चंड खां वधीक सुहिणी आहीं त क़ुर खां साबित कर, क़ुर तुंहिंजी गवाही ॾे त वाकई तूं चंड खां सुहिणी आहीं त ठीकु आहे, वरन तोखे तलाक आहे। हाणे असांखे आलिमनि जुदा करे छॾियो आहे, जेसि ताईं को मसइले जो हल निकिरे अञा ताईं किथां ख़ुशख़बरी कान आई आहे। बहलूल मस्त चवणु लॻो ज़ुबैदा मूंखे नाश्तो करां, मां वञा, मां शाम जो ईंदुसि, सांझी वारी नमाज़, मग़रिब जी नमाज़। बादशाह खे चयो त बादशाह खे चइजां त अॼु मस्त पढ़ाईंदो, नमाज़ में अवां जो मसइलो हल करे छॾींदुसि। हाणे जेॾां तेॾां इहा ख़बर पइजी वई तलाक जी, त शोहरत थी वई त तलाक थी आहे। बादशाह ऐं बादशाह जी घरवारी खे मुल्क में ॻाल्हि हली वई, पर थोरी देरि खां ॿिए ॾींहुं वरी इहो ऐलान थियो त अॼु शाम जो असांजे शहर जो मस्त बुज़ुर्ग बहलूल दाना अॼु इहा तलाक टारींदो ऐं इन मसइले खे हल कंदो, जवाब क़ुर पाक मां साबित कंदो। पोइ त परे जा वेझड़ाईअ जा माण्हू पंधु के गॾनि ते खचरनि ते उठनि ते बि आया। ॾिसूं हली बादशाही मस्जिद में अॼु बुज़ुर्ग जवाब ॾींदो, ओ हली ॿुधो। पोइ जेके अदा मोहम्मद उमर अंगारे जहिड़ा हुआ आशिक, उन्हनि त माॻे किराए ते खणी उठ ॿधा, हलो हली ॾिसूं। मस्जिद भरिजी वई, ॿाहिरि घिटियूं भरिजी वयूं, आज़ान आई, अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। आज़ान ख़त्म थी, तकबीर लगी, मस्त बुज़ुर्ग मुसल्ले ते बीठो। हाणे क़ुरान थो पढ़े, सुभान अल्लाह पढ़ी, औज़ु बिल्लाह बिस्मिल्लाह पढ़ी, अलहम्द सगोरो पूरो कयाई। हाणे थो पढ़े वतीन वज़ैतून वतूर सीनीन वहाज़ल बलदिल अमीन लक़द ख़लक़नल क़मर फी अहसन तक़वीम। बादशाह जो पेशमाम खतीब मस्जिद जो बादशाही जो पोयां बीठो हो, लुकमूं ॾिनई, वराणूं ॾिनाई। नन्ना बलूल लक़द ख़लक़नल इंसान फी अहसन तक़वीम। वरी बहलूल दाना वराणूं ॾिनो, लक़द ख़लक़ना शम्स फी अहसन तक़वीम। हाणे बहलूल पियो चए चंड सुहिणो आहे, सिॼ सुहिणो आहे। पोयां इमाम बीठो चए न, क़ुर थो चए त इंसान सुहिणो आहे, इंसान सुहिणो आहे। बसि बहलूल दाना सलाम वारे बादशाह खे चई त मूं बि तुंहिंजो पासो खयो, मूं चयो त चंड सुहिणो आहे, मूं चयो सिॼ सुहिणो आहे, तुंहिंजो इमाम थो चवे न, ग़लति पढ़ी थो क़ुर, सही क़ुर ही आहे त लक़द ख़लक़नल इंसान फी अहसन तक़वीम। अगरि सुहिणी सूरत आहे त इंसान जी आहे। बादशाह जेकॾहिं तुंहिंजी घरवारी इंसाननि मंझां आहे त पोइ क़ुर खां साबित आहे त बीबी ज़ुबैदा चंड खां सिज खां वधीक सुहिणी आहे। यकदमि मिठाइयूं अची वयूं, मिठाइयूं विरहाइजी वयूं ऐं बहलूल मस्त क़ुर मां साबित कयो त ज़ुबैदा चंड खां वधीक सुहिणी आहे।
ये मस्त कई जाए ते कम ईंदा। असांजे ठटे जो बुजुर्ग मुल्ला लुट रहमतुल्लाह अलैह, मकली में उनकी कब्र है। पूरे मकली में 1.25 लाख वली आहिनि। उन्हनि में वॾे में वॾी कब्र जेका आहे सा उन मौलाना साहब जी आहे, वॾी कब्र। तव्हां ॾिसंदो त हैरान थी वेंदो। इहो मुशीर हुयो अकबर बादशाह जो, मुल्ला लुटर मुल्ला दोपिया जो, ये ॿई मुशीर हुआ। पोइ अकबर बादशाह वटि हिकिड़ो सवाल आयो। ग़ैर मुस्लमाननि सवाल कयो त असां जूं जेके इबादत गाहूं आहिनि, जीअं मंदर आहिनि, उहे टुटणी कोन था। असीं हिकु दफ़ो बनायो छॾियूं, पोइ 100 साल था हलनि। अव्हां जूं जेके मस्जिदूं आहिनि, उन्हनि जा कम ई कोन था खुटनि। कॾहिं मुनारो टुटो पियो आहे, कॾहिं महिराब टुटो पियो आहे, कॾहिं वज़ू खाने जो मसइलो आहे, त कॾहिं फर्श टुटो पियो आहे। इहो छो? जे अव्हां हक़ ते आहियो त अव्हां जूं जेके मस्जिदूं आहिनि उहे त कम घुरनि ई कोन, हिकु दफ़ो बणजनि वरी क़यामत ताईं हलनि। पोइ इहो छो? अकबर बादशाह खां सवाल कयूं। अकबर बादशाह हिननि ॿिन्ही मौलवियुनि खे घुरायो, जवाबु ॾियो। हिननि जा मंदर, हिननि जूं इबादत गाहूं सॼियूं हलनि थियूं, टुटनि ई कोन थियूं। असां वरी मस्जिदुनि जा कम कोन था खुटनि। इहो छो? चयोसीं हाणे असांखे अॼु राति छॾ, असां किताब ॾिसूं, उन खां पोइ तोखे जवाबु ॾींदासीं। चयो ठीकु आहे। राति जो शाम जो घर आया, किताब खोलियाऊं, मुतालो पिया कनि, मगर वो मसइलो हल कोन थो थिए। हिन मुल्ला लुटर रहमतुल्लाह अलैह जो पुटु हो, जेको मस्त मजज़ूब हुयो, आधी रात जो घर आयो आहे। ॾिसे थो त बाबो अञा किताब पियो पढ़े। पुछा कई बाबा किताब छो थो पढ़ी पियो हिन टाइम ताईं? बादशाह पंहिंजो साईं मुल्ला लुटर फरमायो, पुट अॼु बादशाह वटि हिकिड़ो अहिड़ो सवाल आयो आहे, उन जो ॻोल्हा में किताब खोलियो वेठा आहियूं, अञा ताईं मसइलो हल कोन थो थिए। पुट अर्ज़ कयो बाबा मसइलो छा आहे? बाबा फरमायो पुट मसइलो ही आहे त ग़ैर मुस्लमान था चवनि असांजे इबादत गाहनि खे असां बनायो छॾियूं, पोइ टुटनि कोन थियूं, कम कोन थियूं घुरनि। अव्हां जूं मस्जिदूं इबादत गाहूं, उन्हनि में हर साल कम निकिरी थो पए। कॾहिं फर्श जो आहे, कॾहिं दरी टुटी थी वञे, कॾहिं महिराब जो मसइलो आहे, कॾहिं कहिड़ो मसइलो आहे। इन जो जवाबु ॾियणो आहे। मस्त चवण लॻो बाबा तहज्जुद पई सुम्ही पियो, सुभाणे 10 बजे बादशाह खे चयो इन सवाल जो जवाब मां मस्त तोखे अची ॾींदुसि। सुबुह जो फजर खां पोइ मौली साहब विया अकबर बादशाह खे चवंदा अॼु 10 बजे भली तव्हां उन्हनि माण्हुनि खे बि घुरायो, मुल्ला लुटर रहमतुल्लाह अलैह जो पुटु ईंदो, उहो मस्तु आहे, उहो जवाबु ॾींदो। ठीकु आहे। जॾहिं फिक्स 10 थिया, ॾिसनि त धूड़ उॾामंदी अचे ऐं बुज़ुर्ग अचे पियो। बादशाह जे पातशाही बंगले जे अंदरि आयो। बादशाह चयो त तव्हां जवाबु ॾींदो? चयो जी हा। मूं ॾे जवाबु। उन मस्त चयोसीं तुंहिंजे घर में जवाबु कोन ॾींदुसि, हुननि खे हुननि जी इबादत गाह मंझि जवाबु ॾींदुसि। हलो बादशाह बि उथियो, काबीनटूं थी, मस्त मौलाना सभु हलिया। जंहिं वक़्त में हिननि जी इबादत गाह जे अंदरि आया, सही मुल्ला लुटर रहमतुल्लाह अलैह जे मस्त मजज़ूब गैर मुसलमान जी इबादत गाह में हिकिड़ी कुंड में भी बांग चई, आज़ान चई, अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। जीअं जो साईं बांग ॾिनी त उन इबादत गाह जी दीवार में दरार पइजी वई। ठका छो? दरार पइजी वई। वरी ॿी कुंड ते वियो, अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर, त ॿी कुंड में बि दीवार टुटी, दरार पइजी वई। उन्हनि चयो असां बसि सवाल त हथु खयो, असांजे इबादत गाह खे नुक़सान न पहुचायो। उन मस्त चयो बादशाह हे अल्लाह जो नालो ॾिसो त केॾो भारी नालो आहे,
केडो जलाली इस्म मुबारका हे हिकड़ो बर्दाश्त करे कोन सघिया हिकड़ी बांग बजा मुकम्मल कान थी त दीवारूं टुटण शुरू थियनि मस्जिदुनि खे शाबस हुजे जंहिंमें 5 दफ़ा अल्लाह जो एॾो वॾो नालो पुकारियो थो वञे खुदा जो इस्म आहे रोब वारो आहे दबदबे वारो आहे जाहो जमाल वारो आहे लिहाज़ा असांजे मस्जिदुनि में 5 वक़्त बांग ईंदी आहे पोइ बि उन्हनि मस्जिदुनि खे शाबस जो बर्दाश्त कयो वेठी वञे मस्त मसलो हल कयो अलगरज मुंहिंजा प्यारा मुसलमान भाइरो लक़द ख़लक़नल इंसान फी अहसनि तक़वीम अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो मुंहिंजूं खल कलियूं सूरतूं जेके बि आहिनि उन्हनि में हसीन ख़ूबसूरत अगरि का सूरत आहे उहा इंसाननि जी सूरत आहे हाणे एतिरे ताईं त सभु इंसान शामिल थी विया गैर मुसलमान मुसलमान सब इंसान सब सोहनी सूरत में दाखिल पर उहे खुश नसीब जन अल्लाह जे रसूल ते ईमान आंदो कलमू पढ़ी मुसलमान थिया हाणे उहे वरी खूबसूरत सूरत सां गॾु सोन बणिजी विया जिन खे अल्लाह से कलमो पढ़ायो ईमान ॾिनो उहे खुदा जी सोहनी सूरत रख पंहिंजो सोहनी मखलूक जे अंदर आला बणिजी विया मुंहिंजा दोस्तो सोन बणिजी विया सोन मौला अली मुश्किल कुशा शेरे खुदा खां हिकिड़े माण्हू सवाल कयो सही अवां पंहिंजा मैयत पूरींदा आहियो ढकींदा आहियो ऐं कुझु माण्हू साड़ींदा सो छाजे लाइ साईं फरमायो इहो त सवलो जवाब आहे धन धन सोन हमेशा पूरबो आहे ऐं किचरो साड़बो आहे किचरो साड़ियो वेंदो आहे धन हमेशा अॻे असांजा माण्हू अमानत तौरु ज़मीन में सोन रखंदा चांदी रखंदा पैसा रखंदा नौकर रखंदा हा साईं फरमायो ही इंसान अॻे ख़ूबसूरत हो वरी जो कलमो पढ़ियई त हाणे सोन बणिजी वियो अल्लाह जी मखलूक में जिन खे ख़ुदा पाक ईमान अता फरमायो हाणे जन ईमान आंदो उहे सोन थी विया पर आऊं हिकिड़ो सवाल थो कयां हाणे ही सोन जो टुकड़ो आहे मिसाल हिन मंझि सुराख करे धागो आर पार करे पोइ कंध में विझी उथल जे शहर में वञे अबा माण्हू शाबाशी ॾींदा या खिलंदा त ही छिन छा कयो सोन पाइण जो तरीक़ो इहो थोरी आहे सोन जो ज़ेवर ठहे ज़ंजीर ठाराए ऐं मुंडी ठाराए घरवारी जूं चूड़ियूं ठाराए तॾहिं हिनखे जेको आहे सो सोन हिनखे हुसन वारो बनाईंदो हसीन बनाईंदो हे ख़ाली सोन जे गंढे में धागो पाए वते पियो शहर जे अंदर माण्हू खिलंदा मज़ाक उॾाईंदा त असां मुस्लमान सोन त थी वियासीं कलमे खां पोइ पर हिन सोन खे वरी ज़ेवर खपनि इन सोन जा ज़ेवर उहे ज़ेवर कहिड़ा आहिनि निमाज़ मोमिन जो ज़ेवर आहे हज मोमिन जो ज़ेवर आहे ज़कात मोमिन जो ज़ेवर आहे मुजाजी दोस्तों बुजुर्गो ऐं सखावत अदल इंसाफ पाड़े वारनि सां भलो हले अम्मा ऐं बाबा जी इज्जत करे अल्लाह रसूल जी इबादत करे महबूब मदीने वारे मीर सां मोहब्बत करे प्यारा मुसलमान भाइरो जॾहिं इहे ज़ेवर अची विया अखलाक अची वियो हाणे आला खां आला बणिजी वियो वो ज़ेवर पाता पक्को मोमिन थी वियो हाणे रब करीम इंसान जी तख़लीक इंसान जी सूरत सूंह जे लाइ 4 कसम खयां 4 पर जन ईमान आंदो ऐं मुंहिंजा प्यारा दोस्तो ईमान आणण खां बाद ईमान जा ज़ेवर पाताई त पोइ अल्लाह साईं वरी 11 कसम खणी पोइ उन जो ज़िक्र कयो अल्लाह पाक फरमाए तो वद्दुहा वशम्स वदुहाहा वल कमर इज़ा तलाहा वल नहार इज़ा जल्लाहा
वल्लैलि इज़ा यग़शाहा वस्समाइ वमा बनाहा वल अर्दि वमा तहाहा वनफ्सिन वमा सव्वाहा फ़अल्हमहा फुजूरहा वतक़वाहा क़द अफ़लह मन ज़क्काहा। सुभान अल्लाह। हिन सूरत में अल्लाह से 11 कसम कया, 11 हाणे फरमाए तो 11 कसम खणी कद अफ़लह मन ज़क्काहा। रब तो फरमाए मां 11 कसम खणी तो चवां त जन ईमान आंदो ऐं पंहिंजे नफ्स खे पाक कयऊं, रूह खे मां रब जे ज़िक्र जी ग़िज़ा खारायूं, पाक साफ़ जिंदगी गुज़ारियूं। अल्लाह फरमाए तो मां 11 कसम खणी तो तव्हांखे ॿुधायां त इन्हनि जा दुनिया में त बेड़ा पार आहिनि, पर आख़िरत में भी हिननि जा बेड़ा पार आहिनि। मिठाई साहब तो फरमाए हाणे मुना तूर सीना सदा सनासिल सजदे में सैयद चे गोदा गोदड़ियन युखरिजुहुम मिनज़्ज़ुलुमात इलन नूर। अहड़ी पर परल फ़खर्र मूसा सैका जोगी जुंग जलन माज़ाग़ल बसर वमा तग़ा। अहड़ी रवश रवल बी यमशी बी यंतिको, अहड़ी चाल चलन पोए सैयद ते सजन अदा कल पुछी तो कहिड़ी। सुभान अल्लाह। हाणे हिकिड़ो सवाल, अल्लाह से अहिड़ी सुहिणी सूरत ठाही, वरी ईमान बाता फरमाई, अमल जी दौलत अता फरमाई, अखलाक अदब सब ॻाल्हियूं अल्लाह से इंसान खे नसीब फरमायूं। हाणे उहो इंसान सोन ते सोन थी वियो, आला खां आला थी वियो। तव्हां यकीन सां चओ त एॾी महिनत सां रब हिन सूरत खे पैदा फरमायो आहे, सुहिणी सूरत खे पैदा फरमायो आहे। रब इन्हनि खे ज़ाया कंदो? ये ज़ाया न कंदो। हे जेको मौत आहे न, अदा मोहम्मद असलम मरहूम रहमतुल्लाह अलैह हलियो, इहो मौत। पर मूं ॿी आयत पढ़ी कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत, हर नफ्स खे मौत जो ज़ाइक़ो चखणो। मगर अॼु ताईं असां गौर न कयो। इहो त गौर कयो आहे त मरणो आहे, क़ुरान में साबित आहे मरणो आहे। न, मरणो न आहे। मरणो कंहिंखे आहे? नफ्स खे। कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल, हर नफ्स खे, जन पंहिंजा नफ्स तकबराना बनाया, जन पंहिंजे नफ्सनि खे ताक़त वारो बनायो, ख़्वाहिशूं उन्हनि जूं पूरियूं कयूं, उन्हनि जे नफ्सनि खे मौत जो ज़ाइक़ो चखायो वेंदो। पर उहे मोमिन जिन दुनिया में पंहिंजा नफ्स मारे छॾिया, मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, अल्लाह जे अॻियां पंहिंजे नफ्सनि खे झुकाए छॾियूं, रूह खे ताक़त वारो बनायूं, त पोइ उन्हनि जे नफ्स खे बि मौत न ईंदो। उहे मौत जो ज़रो चखंदा ई कोन, सिर्फ़ मौत वारे दरवाज़े खां गुज़री हलिया वेंदा, हलिया वेंदा, पंहिंजे असली जॻह ते, पंहिंजे असली ठिकाने हलिया वेंदा, आलमे बरज़ख में हलिया वेंदा। उन्हनि खे ज़रो बि तकलीफ़ न थींदी आहे। मोमिन जो मौत ईअं मलाइक कढंदा आहिनि ॼण मखण मां वार निकिरी। असां वटि हिते त वरी एतिरो था डिजारिन जो माण्हू चवनि था मरूं न त बहितर आहे। ईअं तो बि कॾहिं अहिड़ी तकीर ॿुधी आहे डप वारी? एॾो था डिजारिन, चवनि था त कब्र में बिच्छू ईंदा, ॿिए पंहिंजो नांग बलाऊं ईंदा, भरिजी वेंदी कब्र। अलाह जो ख़ौफ़ कयो। मदीने जो साईं तो फरमाए मोमिन जी कब्र जन्नत जो बाग़ आहे। उहा का ॿी कब्र हूंदी जंहिंमें बिच्छू ऐं इहे बलाऊं ईंदियूं, मोमिन जी कब्र में न ईंदा। मोमिन जी कब्र में न, मोमिन जी कब्र जन्नत जो बाग़ आहे। हीअ दुनिया फानी आहे, हीअ छॾणी आहे। हिते आरज़ी तौर पर आया आहियूं नफ्स खे मारण जे लाइ। नफ्स कीअं मारिजे, जेको वॾो जिहाद आहे, वॾी जंग आहे, उहा हिते लड़ण आया आहियूं।
मुझा प्यारा है असल असांजो ठिकानो तो ना है फखर नाज़ एॾो बुलबुल करण कार ना है हीवण गुलाबी कहसा वफादार ना है हिता पर हज़ारे उलारा हलिया छॾे तोखे तुंहिंजा अबाना हलिया विया हिता पर हज़ारे उलारा हलिया विया छॾे तोखे तुंहिंजा अबाना हलिया विया असल बाग बागीचो असल बाग बागीचो बकादार ना है हीवण गुलाबी कैसा वफादार ना है हमेशा बगन में बहारूं न हुजूं टिले पई जली ते सितारूं न हुजूं टिले पई जली ते सितारूं न हुजूं चमन बेबका ते कोई एतबार ना है हीवण गुलाबी कैसा वफादार ना है सुभान अल्लाह वला रही हिते थे उते तू अकेली अॻियां सुन हूंदी नसरती सहेली गुलाम नबी को कहसा गम ख्वार ना है हीवण गुलाबी कैसा वफादार ना है प्यारा मुसलमान भाईरो दुनिया फानी आ सलात के भेरो सल्लल्लाहु या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह प्यारा मुसलमान भाईरो ये दुनिया फानी आ हिते हमेशा रहण जेड़ा कोन आया आयूं हलणो जरूर आ पर मरण में भी फर्क आ मरण में फर्क आ मौत खां डिजबो न मौत खां खौफ न कबो डिजबो न असांजो मरोम ख़लीफ़ो मौत खां थोरो लाराईंदो हिकिड़ो दफ़ो असांजे सिंध में तलहार जो शहर आहे उते जलसो वेठा असीं मानी बि लॻी मानी खणी आया हाणे शुरू कयोसीं त साईं तुला ऐलान थियो त फलाणो माण्हू मरी वियो इना लिला पढ़ीसीं वरी हिकिड़ो गिरा वात में विधो वरी चयो फलाणी माई गुज़ारे वई वरी इना लिला वैनाल वरी चयो छोकिरो गुज़ारियो किथे छोकिरी गुज़ारे 5-7 जो ऐलान थिया हाजी मजीद मूंखे ॿाह खां वठी चई साईं मानी अलाह पियो ॾींदो जलसा बि थींदा पिया हिते इज़राइल माॻई तरसी पियो आहे भॼ त शइ सां भॼो त मरण खां बि माण्हू लाराइनि था डप वारियूं ॻाल्हियूं ॿुधियूं अथनि त हीअं थींदो हूअं थींदो माण्हू चवनि था त मरण त हथु कयोसीं प्यारा मुस्लमान भाइरो ईअं न आहे मौत मोमिन जो मरक आहे मरणो आहे मौत पैगाम खणी ईंदो आहे त हल रब सां मिलायां हल तोखे मां पंहिंजे मिठे महबूब मदीने वारे वीर सां कब्र में मिलायां ये मोमिननि जे लाइ
जन ईमान आंदो उन्हनि जे लाइ। हाँ, मौत खां डिॼबो न को डिॼाड़बो। मौत जे लाइ छा कबो? मौत जी तयारी कबी। मौत सफ़र आहे, उन जे लाइ सामान खणबो। सामान कहिड़ो? अदा निमाज़ क़ाइमु कयो, अदा सच ॻाल्हायो, कूड़ खां परहेज़ कयो, ठगी खां परहेज़ कयो, गिला गीबत खे छॾे ॾियो ऐं मुंहिंजा प्यारा माउ पीउ जी ख़िदमत कयो, पाड़े वारनि जो ख़्यालु कयो, मिसकीननि जो ख़्यालु कयो। इन्हनि ॻाल्हियुनि मदीने जे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मां महराज करे वापसि मोटियुसि त मूंखे रब सॾु कयो, या मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मां बीह रहियुसि, अर्ज़ु कयुमि, जी मुंहिंजा रब करीम। अल्लाह से फरमायो, वञो था दुनिया में पंहिंजी उम्मत खे मुंहिंजा सलाम चइजो ऐं चइजो त मां रब जे तरफ़ां 3 ॻाल्हियुनि जो ख़्यालु रखिजो। घणियूं? 3 ॻाल्हियूं। अल्लाह फरमायो, मुंहिंजा महबूब पंहिंजी उम्मत खे चइजो त आलिमनि जो अदब कनि, आलिमनि जा सोबती थियनि, आलिमनि सां मोहबत कनि, उन्हनि जी इज़त कनि। मन अकरम आलिमन फ़अकरम सबीन नबिया। जी हिकु आलिम दीन जी इज़त कई, उन 70 नबियनि जी इज़त कई। अल्लाह फरमायो, ॿी ॻाल्हि त पंहिंजे उम्मत खे चइजां त तालिब इल्म जी इज़त कनि, जेके क़ुरान था पढ़नि, जेके हदीसूं था पढ़नि, इल्म था पिराइनि, इन्हनि जो अदब कनि। मन अकरम मुतअल्लिमन फ़अकरम सबईन शहीदा। जे हिकिड़े तालिब इल्म जी इज़त कई, उन 70 शहीदनि जी इज़त कई। आलिमनि जी इज़त कयो। इहे पंहिंजा बच्चा ॿार छॾियो, अवांजनि इलाइक़नि में अचो, नमाज़ूं पढ़ाइनि, अवांजे ॿारनि खे पढ़ाइनि, मदरसा क़ाइमु कनि, इन्हनि जी इज़त कंदा कयो। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तनि जी सोहबत में वियो, पंहिंजा बच्चा पाढ़ियो, पंहिंजे बच्चनि खे छॾियो मदरसनि में ऐं मदरसनि सां बि तावन कयो, आलिमनि सां बि तावन कयो। अहिड़ो सिस्टम ॻोठ जो ठाहियो जो आलिम जेके इहे नांग न आहिनि जो मिटी खाई गुज़ारो कंदा, इहे इंसान आहिनि, इन्हनि खे बि मोतियूं फोतियूं आहिनि, इन्हनि खे बि मरणा पढ़णा आहिनि, इन्हनि खे बि औलाद बच्चा ॿार आहिनि, इन्हनि खे बि मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो शादियूं मुरादियूं आहिनि। दोस्तो, इन्हनि जी ख़िदमत कंदो त रब तव्हांखे कणे कणे जे हिसाब सां खराड़ करे ॾींदो, खराड़ करे ॾींदो। सखी थियो, सखावत कयो। सखी हबीबुल्लाह, सखी खुदा जो दोस्त आहे। वलौ कान फासिका, वरी गुनहगार छो न हुजे, पर जे सखी तबियत जो माण्हू आहे त अल्लाह साईं खे प्यारो आहे, वणंदड़ माण्हू आहे। अल बखील अदुल्लाह वलौ कान ज़ाहिदा। बखील तबियत वारो माण्हू ख़ुदा खे पसंदि न आहे, वणंदो न आहे, भली उहे इबादतूं बि करे, नमाज़ूं रोज़ा हज कंदो रहे, त अल्लाह से तो फरमाए मूंखे इहो माण्हू पसंदि न आहे, छो जो हुनजी तबियत में बखीली आहे। हिकिड़ो मिसाल ॾियां, हिकिड़ो माण्हू हो न मानी पे खाधी, पर अहिड़ो त बखील जो तोबा। फ़क़ीर आयो, मोह में नियारे सम्झी वियो त ॾियण जहिड़ो चेहरो ई कोन्हे, सूरत ई कान्हे से ॾियण वारी। हाणे हिते पंहिंजी मुड़सी कबी, सो झंप हणी हिन जे अॻियां मानी खणी फ़क़ीर भॻो, ही बि पुठियां पियो, भॼी भॼी जॾहिं थकिजी पियो कि फ़क़ीर हाणे माफ़ थई, या मोरी मानी माइटनि जी मूं ख़ैरात करे छॾी बसि। फ़क़ीर पोइते निहारे थी, हीअ मुंहिंजी मुड़सी आहे, माउ पीउ जे लाइ ॿी मानी पचाए ख़ैरात करे। अल्लाह से अहिड़ी बखीली खां बचाए। हज़रत मौला अली शेर खुदा मुश्किल कुशा रज़ी अल्लाह तआला अन्हु, रोज़े में शाम जो टाइम आहे, इफ़्तारी पई हले, अम्मा ख़ातून जन्नत मानी पई पचाए, मानी पचाए, हर कंहिंजी मानी, अलीअ जी मानी, हसन जी, हुसैन जी, ऐं संदन बानी हूंदी फुज़ा, हीअ उनजी मानी। फ़क़ीर आयो दर ते, मुसाफ़िर आयो, मुसाफ़िर आहियां मूंखे बानी खारायो, रोज़ो खोल रहायो। हज़रत मौला अली साईं फरमायो, हसन हे मुंहिंजे हिसे जी मानी खणी ॾेई छॾ। बाबा पोइ तव्हां रोज़ो? फरमायो खजूर जो दाणो खाईंदासीं, पाणी ढुक करे गुज़ारो कंदासीं, वरी सुभाणे अलाह ॾींदो।
खाईंदासीं। इमाम हसन अर्ज़ कयो बाबा मुंहिंजी मानी बि थो ॾियां, मुंहिंजी मानी। इमाम हुसैन अर्ज़ कयो बाबा मुआरी मानी बि ॾेई छॾ, मुंहिंजी मानी बि ॾेई छॾियो। अम्मा ख़ातून जन्नत फरमायो हसन भी अवां सखी आयो त मां बि सखावत जा गुर रसूलुल्लाह जी झोलीअ में सिखिया आहिनि, मुंहिंजे हिस्से जी बि मानी खणियो वञो। हाणे 4 मानियूं त फुज़ा जेका हुई साईं वारनि जी नौकिरियानी बानी अर्ज़ कई सरदार हसन मुंहिंजे हिस्से जी बि मानी खणी वञ त दुनिया खे ख़बर पए त अहल बैत घरानो त सखी आहे पर उन्हनि जा ग़ुलाम बि सखी। सखावत रब खे वणंदी आहे। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो सखी थियो, आदिल थियो, इंसाफ़ वारा, निमाज़ूं क़ाइम कयो, मस्जिदूं आबाद कयो, पोइ तव्हांजे लाइ को ख़ौफ़ ख़तरो ई कोन्हे। तव्हां हितां खां रवाना थींदा, रूह परवाज़ थींदो डायरेक्ट मलाइक जन्नत जे गुलदस्ते में, जीअं हिन में टिश्यू पेपर पिया आहिनि दॿे में, अहिड़ो गुलदस्तो हूंदो हिन वांगुरु। रूह रखंदा, सारी दुनिया में मोमिन जे रूह खे फेरींदा। पोइ जितां जितां मोमिन जो रूह फेरींदा वेंदा, जानवर वण टिण हर मखलूक सलाम कंदी, वाह वाह इंसान खटी वई खटी वई खटी वई, मुबारक हुजनि मुबारक हुजनि। वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून ऐं ख़लक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला वारे मैदान में तूं नंबर खणी वई, तूं कामयाब थी वई। अॻियां जिते वेंदे तोखे रुगो मुबारक मुबारक मिले। आसमाननि खां गुज़ारींदा, सिधो अल्लाह जी बारगाह में पेश कंदा मोमिन जे रूह खे। हाणे हेॾां मोमिन जे रूह खे गुस्ल कफ़न पियो थिए, मुंहिंजा प्यारा तयारी हले पई। मोमिन जे जिस्म खे, मोमिन जो रूह अल्लाह वटि पहुतो पियो आहे। जॾहिं ख़ुदा जी बारगाह में मलाइक पेश कंदा, अल्लाह से फरमाईंदो मरहबा मरहबा मरहबा, मुबारक हुजे खटी आई खटी आई खटी आई। हाणे तुंहिंजे लाइ बेहिस्त आहे, हाणे तुंहिंजे लाइ आराम आहे, हाणे तुंहिंजे लाइ जेको आहे सो ख़ुशियूं ई ख़ुशियूं आहिनि। पोइ रब फरमाईंदो हाणे जल्दी कयो, आला इलियन जो सैर करायो मोमिन जे रूह खे। आला इलियन घुमाए पोइ कब्रिस्तान वञो जिते हिन जी क़बर तयारु आहे, ऐं हिन जो पिंजरो ही जिस्म ईंदो, फौरन उन पिंजरे में रूह खे दाख़िल कयो, तव्हांजो उते वरी मुंहिंजे महबूब खे भाकुर पाए मुबारक वठे, क़बर में मुबारक वसूल करे। हाणे हेॾां गुस्ल कफ़न थी रहियो आहे। सही मोहम्मद उमर माण्हू एहराम में हुजे अतर लॻाए सघे थो? नथा लॻाए करे अलॻि क़िस्म थी त हे गुलनि वारो हार बि न आहे पाइणो। एहराम पदिजी वियो, ख़ुशबू न, गुलनि वारो हार बि पाइणु न आहे, नाजाइज़ आहे। ठीकु आहे, का ख़ुशबू न लॻाए एहराम खे। ऐं हेॾां बि एहराम आहे, कफ़न कफ़न एहराम आहे। तरह तरह जा अतर पिया छॾींदा आहियूं, अतर छॾींदा आहियूं, गुलाबनि जा गुलनि जा हार चादरूं ठाराए उनजे मथां पाईंदा आहियूं। नऊं गुस्ल नऊं लिबास, मुंहिंजा प्यारा तयारी लॻी पई आहे। हेॾा माण्हुनि जा ढट गॾु थिया जनाज़े में, इहे वरी कुलनि ते खणंदा, कुलनि ते खणंदा। जनाज़े जी निमाज़ थींदी छाजे लाइ? हे नयूं तयारियूं, नऊं घोट थियो आहे। इन जे करे रब तो फरमाए मोमिन घोट बणिजी अचिजो, तोखे मदीने वारे घोट सां क़बर में भाकुर पायूं, खुशबू लगाया, नऊ लिबास पाया, मुझे जानब तोखे भाकुर पाइंदो, मुझे महबूब तोखे कब्र में मुबारक उड़ींदो। आला हज़रत साईं तो फरमायो सरकार जब कब्र में आए मैं पाऊं पर गिरूं, सरकार जब कब्र में आए मैं पाऊं पर गिरूं, घर मलाइक मुझसे कहे उम्मती सर उठा तो मैं यूं कहूं कि मैं पाए मुस्तफा से ऐ फरिश्तों क्यों उठूं, मर के पहुंचा हूँ यहाँ इस दिलरुबा के वास्ते। मलाइक चवंदा मोमिन तू सुञाणी तो केरा? मोमिन पंहिंजे ईमान सां ॿुधाईंदो हे मुंहिंजो उहो महबूब आहे जंहिंजे मथां मूं कलमो पढ़ियो, जंहिंजे चवण ते मूं ईमान आणियो, ॿिन्ही जहान जो सहारो आहे। केरा?
जमीनो जमान तुम्हारे लिए, जमीनो जमान तुम्हारे लिए, बने दो जहां तुम्हारे लिए। हम आए हैं यहाँ तुम्हारे लिए और उठेंगे वहां तुम्हारे लिए। तो दोस्तों मौत खां डिजबो न, मौत खां डिजारबो भी न, मौत जी तैयारी जी तरगीब ॾिबी तो बाबा मौत जे लाइ तैयारी कर, नमाज पढ़, अल्लाह जी बारगाह में हलंदे मदीने जे साईं सां मिलंदे तो सोन तोखे मुबारक ॾींदो, भाकुर पाईंदो, शाबाशी ॾींदो। ओ मुंहिंजा प्यारा मरण त काफ़र जे लाइ, काफ़रनि जे लाइ मौत आहे, असां मोमिननि जे लाइ मौत न आहे। मौत हयात खणी ईंदो आहे, हमेशह वारी ज़िंदगी खणी ईंदो आहे। त हाणे तुंहिंजे मथां वरी मौत न ईंदो, हाणे हमेशह जीअरो हूंदे। कब्र मोमिन जी उन में बिछूं बलाऊं कोन ईंदा, बल्कि अल्लाह जा मऊ फरमाइनि था त जन्नत मथां हिकिड़ी दरी लॻाइबी, उहा दरी डायरेक्ट मोमिन जे कब्र में खुलंदी। एयर कंडीशनूं हवाऊं लॻियूं पयूं हुजूं, क़यामत ताईं मज़े सां सुतो पियो। मोमिन मरंदो न आहे, मरण खां पोइ जीअरो आहे। जीअरो न थिए त पोइ मलाइक सवाल जवाब कंहिंखां कंदा। जीअरो थींदो तॾहिं त मलाइक पुछंदा मर रब्बुक मां दीनुक मन नबीयुक, तुंहिंजो रब केरु आहे, तुंहिंजो रसूल केरु आहे, तुंहिंजो दीन केरु आहे, कहिड़ो आहे, वग़ैरह वग़ैरह सवाल थींदा। मुंहिंजा महबूब सां मिलंदो त आख़िर जीअरो थींदो तॾहिं मिलंदो। मौत जी सिर्फ़ु ॻाल्हि आहे दरवाज़े खां गुज़रणो आहे। हा असांखे ॾुख थींदो आहे, साथी आहे, ॿ माण्हू किथे रहे थो वतन, हाणे ॾिसो त पंहिंजे हिन बलुस्तान में ॾिसो, हाणे त अलहमदुलिल्लाह गंज आहे, अल्लाह पाक नेमतूं पैदा कयूं आहिनि, ज़मीनूं आबाद थी वयूं आहिनि वग़ैरह। पर हिकिड़ो दौर अहिड़ो असां ॿेले ईंदा हुआसीं, हेॾा शहर खां अॻिते वेंदा हुआसीं, ऐं त हैरान थींदो हे माण्हू कीअं पिया खाइनि, कीअं पिया पंहिंजी ज़िंदगी गुज़ारीनि। न डॉक्टर आहे, न कुझु आहे, न गाॾियूं हुयूं। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो उन्हनि खे आउं चवंदुसि दॿा हाणे तव्हां लॾे शहर में हली वियो, कराची अचो, सिंध अचो, चवंदा साईं असां पंहिंजो वतन कोन छॾींदासीं, वतन सां बेवफ़ाई कोन थींदी। पोइ माण्हू जिते रहंदो आहे, ॿ भाउ आहे, भेनर आहे, अम्मा आहे, बाबो आहे, दोस्त यार आहे, लाज़मी जॾहिं उहो टुटे थो त उनजो दुनियावी सदमो ज़रूरु थिए थो। पोइ असां चवंदा आहियूं खिलायो थे दिल से, खिलायो थे दिल से रुआरे हलिया विया, ओ मिठा मोर माण्हू अॼु विसारे हलिया विया, मिठा मोर माण्हू अॼु विसारे हलिया विया। रज़ा सां रब जे थियासे रवाना, रज़ा सां रब जे थियासे रवाना, पर प्यार वारनि अञा आशिकाना, पर प्यार वारनि अञा आशिकाना। सुती सूर वारी, सुती सूर वारी प्यारे हलिया विया, ओ मिठा मोर माण्हू अॼु विसारे हलिया विया। मोहम्मद ख़ान मंज़िल उड़ल पई जिमानी, मोहम्मद ख़ान मंज़िल उड़ल पई जिमानी, ॿुधा या चरोई उन्हनि जी कहानी। हयातीअ जॾहिं हेड़ा, हयातीअ जॾहिं हेड़ा गुज़ारे हलिया विया, ओ मिठा मोर माण्हू अॼु विसारे हलिया विया।
कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत, हर नफ्स खे मौत जो ज़ाइक़ो चखणो आहे। ही जहान छॾणो आहे, हुन जहान में हलणो आहे, त उन जहान में जिते हमेशा रहणो आहे उते जे लाइ को ठाहो को बिस्तरो खणो, उते जे लाइ पाणी जो इंतज़ाम कयो, उते जे लाइ खाधे पीते जो इंतज़ाम कयो। उहो खाधो पीतो इंतज़ाम छा आहे? कोई नमाज़ आहे, नेक अमल आहे, कोई नेक अमल पाण सां गॾु खणो। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, पाण खे अख़लाक़ वारो इंसान बनायो, अहिड़ा कम कयो जो तव्हां हलिया वञो पर पोयां यादि करे तव्हांखे रोईंदा रहनि। जब तू दुनिया में आया था तो रोया था, तुझे देख कर लोग हंसते थे, अब काम कर ऐसे बंदा, तू हंसता जा लोग रोते रहे। अल्लाह से मुझी अवां जी हाज़िरी क़बूल फरमाए। सभई मोहब्बत अदब सां उथी ॿियो।